नाज़रीन, मटियारी मां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर निसा लगारी जी रिपोर्ट मुताबिक़ गवर्नमेंट प्राइमरी मुस्लिम अंजुम स्कूल जे उस्तादनि ऐं ॿारनि तरफ़ां दाख़िला मुहिम जे सिलसिले में जागरता रैली कढी वई। रैली हेड मास्तर असदुल्ला मेमण, ख़ालिद हुसैन गाहोटी, पेटे अलफ़ अॻवान हाजी शफ़ी मोहम्मद मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में कढी वई, जंहिं में स्कूली ॿारनि, उस्तादनि, माइटनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली तालका एजुकेशन ऑफिसर मेल जे ऑफिस खां थींदे मखदूम खलीलुज़्ज़मान स्कूल मार्केट चौक ते पहुती, जिते उस्तादनि रैली खे ख़िताब कंदे चयो त हाला इल्म ऐं अदब जे हवाले सां पूरी दुनिया में सुञातो वञे थो। इन शहर जा सरकारी स्कूल बि पंहिंजी अलॻि सुञाणप रखनि था। इन चयो त हिन वक़्तु पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जे नारे खे बुलंद करणो आहे। हाला जे उर्दू सिंधी मीडियम जे सरकारी स्कूलनि में पहिरें दर्जे खां वठी 10हें दर्जे ताईं मुफ़्त दाख़िलाऊं जारी आहिनि। पंहिंजे ॿारनि जे बहितर मुस्तक़बिल लाइ खेनि सरकारी स्कूलनि में दाख़िल करायो त जीअं पढ़ी लिखी बाशऊर थी मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे सघनि।